हैदराबाद वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोल जे वधायल अघनि खे हैदराबाद जे शहरनि रद्द कंदे वफ़ाक़ी हुकूमत खां 100 रुपया फ़ी लीटर करण जो मुतालबो करे छॾियो। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था साकिब कुबर जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत पारां अवाम खे पेट्रोल जो जेको तोहफ़ो ॾिनो वियो आहे ऐं इन तोहफ़े मां हैदराबाद जा शहरी जेके आहिनि उहे केतिरा ख़ुशि आहिनि। इन सॼी सूरत हाल ते असां हैदराबाद जे शहरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेको वफ़ाक़ी हुकूमत पारां जेको पेट्रोल जो जेको आहे तोहफ़ो ॾिनो आहे उन मां केतिरा ख़ुशि आहिनि। अचो त इन सां ॻाल्हि ॿोल करियूं त वधीक हिन जो छा चवणु आहे। साईं, असां ग़रीबनि लाइ त वॾे जेको आहे न परेशानी करे छॾी अथनि। मज़ूर माण्हू आहे, 500 रुपया दिहाड़ी आहे। हाणे असांजे वञूं था मोटर साइकिल ते मज़ूरी करण, तॾहिं बि 200 जो पेट्रोल आहे भरायूं त 300 बचंदा। असां त हुकूमत मां जेको आहे न ॾाढा नाउमीद थी विया आहियूं। जेको आहे न का बि असांखे रिलीफ न आहे। ग़रीब आवाम लाइ वॾी परेशानियूं करे छॾियूं अथनि। बाबा छा चऊं, बसि परेशान आहियूं, मज़ूर माण्हू वहल में आहियूं। हुकूमत खे खपे त महिरबानी करे के ग़रीबनि खे रिलीफ सुठो ॾिनो वञे। महांगाई थी वई आहे इलाही, त इहा असीं हाणे अवाम जेको आहे त इन जो बर्दाश्त नथा सही सघूं। ठीकु आहे न। पहिरीं ॻाल्हि त एतिरी जेको आहे त असांजा फाइनेंशियल इशू बि घणा थी विया आहिनि। कंहिं मज़दूर जी जेका आहे त उजरत उहा बि मतिलबु 500 आहे, उहा मतिलबु पूरी थिए ई कोन थी। एॾी हेॾो जेको आहे त महांगाई आणनि था पिया। तोहफ़े मां ख़ुशि त कोन्हियूं के पेट्रोल ग़रीब मां काॾे वञे। हर शइ महांगी थी वई न। पेट्रोल वधियो त सम्झ जेका नंढी में नंढी शइ बि महांगी थी वई न। साईं, इहो असां ख़ुशि त न आहियूं, असां त परेशान थी विया आहियूं त कीअं जेको आहे सो गुज़र सफ़र थींदो ऐं जेको आहे सो कीअं माण्हू गाॾियूं हलाईंदा। हींअर त सोचूं पिया गाॾियूं खपाए जेको आहे सो हाणे साइकिलूं वठूं, उन्हनि ते सफ़र कयूं। बाक़ी हींअर त ज़िंदगी त गवर्नमेंट जंजाल करे छॾी आहे। साईं, ॾाढो तोहफ़ो ॾिनो अथनि। जां बसि पेट पालण जे लाइ बि न आहियूं। वॾो तोहफ़ो ॾिनो अथनि। तेल चाढ़े दॿा हथ में LP गैस आहे त 320 रुपया किलो आहे। पेट्रोल 275 ते आहे। हे तोहफ़ो आहे। किले अटे जा वठण आहियूं न, माना परेशान हो। 273 रुपये लीटर हो गया है। कम से कम 300 रुपये करेंगे ये। अब गरीब आवाम तो 50-100 बेचारे डलवाते हैं। जो माशाल्लाह डलवाने वाले वो डलवाएंगे। भाई गरीब आवाम तो मर गए। नाले हैदराबाद जे शहरनि जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी, हिन जो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत पारां जेको ही अवाम खे पेट्रोल जो तोहफ़ो ॾिनो आहे, इन तोहफ़े मां असां ख़ुशि न आहियूं। हिननि इन पेट्रोल जे वधायल अघनि खे जेको आहे रद्द कंदे इहो मुतालबो कयो आहे वफ़ाक़ी हुकूमत खां त पेट्रोल जेको आहे 100 रुपया या 80 रुपया लीटर हुजणु घुरिजे। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु साकिब कुबर, SS न्यूज़, हैदराबाद।